पाकिस्तान जा माण्हू असां पहिरियों अंग्रेज़नि जा ग़ुलाम हुयासीं त अॼु ताईं हो ग़ुलामी जो असर ख़त्म न थियो आहे आवाम खां। सदर ऐं गवर्नर जी जेकी पोस्ट हूंदी आहे हो सेरेमोनियल पोस्ट हूंदी आहे, जीअं कंहिं गुॾे खे विहारे छॾियो ईअं हूंदी आहे। हिननि जो को पावर न हूंदो आहे। सदर हिकिड़ो स्वीपर बि भर्ती नथो करे सघे, सदर हिकिड़ो सिपाही बि भर्ती नथो करे सघे। हे फैशन ऐं जीअं बसि पुराणी एंटीक बाजो पियो हूंदो आहे तव्हांजे घरनि में, या को हो बाजो न हूंदो आहे जेको जलाल चांडियो वॼाईंदो हो, त अहिड़े क़िस्म जा बाजा आहिनि ऐं हिननि जी को अहमियत न आहे। हे तव्हांजी साइकी सम्झी विया आहिनि। हे पाकिस्तान जा माण्हू असां पहिरियों अंग्रेज़नि जा ग़ुलाम हुयासीं त अॼु ताईं हो ग़ुलामी जो असर ख़त्म न थियो आहे आवाम खां, त हे हो शोबाज़ी करे ॾेखारींदा आहिनि। सिपाही भर्ती न करे सघंदा, तपेदार ट्रांसफर सदर नथो करे सघे, ऐं अरबे रुपया बजट आहे सदर हाउस जो। ऐं गवर्नर वटि हाणे कोई बि यूनिवर्सिटीज़ जो बि चार्ज न आहे, उहो वज़ीर आला वटि अची वियो आहे। त गवर्नर बि अरबे रुपया साल में गुम करे थो वञे। हुन खां पोइ पहिरियों गवर्नर थियणु अचे थो त ॿियो माण्हू लॻे थो, गवर्नर थियण खां पोइ वञे थो ईअं लॻे थो जीअं ब्यूटी पार्लर में न ईंदी आहे हिकिड़ी कारड़ी माई अची वेंदी आहे, हुन खां पोइ तमामु मेकअप करे ब्लैक ब्यूटी थी ॿाहिरि निकिरंदी आहे। अहिड़े तरीक़े सां असांजा गवर्नर कंदा आहिनि ऐं सदर कंदा आहिनि।